नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट मुस्लिम लीग नून जे पंजाब जे असेंबली जे मेंबर क़ाशिफ चौधरी खे इलेक्शन कमीशन में जाली डिग्री जमा कराइण ते नााहल करार ॾेई छॾियो आहे। पंजाब में मुस्लिम लीग नून जे हिकु ॿी विकेट किरी पई। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक नााहल ई केस जो महफ़ूज़ फ़ैसिलो ॿुधाईंदे पंजाब में नून लीग जे MP चौधरी क़ाशिफ महमूद खे जाली डिग्री ते नााहल करार ॾेई छॾियो। अदालत इलेक्शन कमीशन खे क़ाशिफ चौधरी जी असेंबली जी रुकनियत ख़त्म करे फौरी तौर ते री नोटिफाई करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। क़ाशिफ चौधरी 2018 जी आम चूंडनि में PP 241 भावर नगर मां नून लीग जो MP चूंडिजियो हो ऐं दरख़्वास्त ॾींदड़ अब्दुल गफ़ार क़ाशिफ चौधरी खे 62 विन F जी तहत नाअहल करार जी इस्तदा कई हुई। क़ाशिफ चौधरी इलेक्शन कमिश्नर में अलखैर यूनिवर्सिटी जी जाली BBA वारी डिग्री जमा कराई हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।